दुनिया मक्तल आहे। ठीक है बाबा, बाबा इन्हनि पैसनि मां ब नवा ट्रैक्टर ख़रीद कर, ठीक है। बाकी जेके पैसा बचन वे मुझे बैंक के अकाउंट में जमा करे छॾ, ठीक है। ठीक है। पर हिकिड़ी ॻाल्हि, शहर वञण खां पहिरीं पहिरीं वॾियुनि जी नज़रदारी कंदो वञ। अॼु जलाल पुट अचु, अॼु मूंखे तोसां कुछ ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। जी बाबा साईं, हुकुम कयो। जलाल, ज़िंदगी में मुंहिंजो हिकिड़ो उसूल रहियो आहे। उसूल इहो रहियो आहे त हर कमु वक़्त खां अॻु में करणु खपे। ठीक है बाबा साईं, तव्हां सिर्फ़ हुकुम कयो। बाबा तूं हिकिड़ो कमु कर, कमु इहो आहे त पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजे माउ सां सलाह करे पंहिंजे भेण जे ॾाज जे सामान जे लाइ फ़ुर्सत हिकिड़ी ठाराए वठ। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, इन्ही ॾाज जे सामान में कंहिं बि शइ जी कमी न थियणु खपे। बाबा साईं, मुझो ख्याल आहे त मरियम जी शादी भी जल्दी कराए छॾिजे। जलाल, अॼु भला तोखे ओचितो ख़्यालु कीअं आयो त भेण जी शादी जल्द कराइणु खपे? बाबा साईं, मुझो मतलब आहे त न्याड़ी जो फर्ज़ जल्दी पूरो करण में ही भलाई आहे। बाबा, वाकई मूंखे इहो सुठो लॻो त तूं पंहिंजी भेण जे लाइ नंढी न्याणीअ जिहां सोची थो। हाणे त तूं वाकई ज़िमेदार पुटु थी पियो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी। जलाल, तो यो मुश्किल रस्तो ईंदड़ वारी ज़िंदगी खां त मुश्किल न आहे न। सरमत, मूं वटि ज़िंदगी जो तसव्वुर फ़क़ति तोसां आहे। त पोइ इन मुश्किल रस्ते ते बि मां ई तुंहिंजे लाइ बीठो आहियां। अदा, तव्हां हिन वक़्तु मुंहिंजे कमरे में? हाँ मां। अच वे। ॾिस मरियम, असां इज़त वारा माण्हू आहियूं। हिन माशरे में असांजी वॾी हैसियत आहे। जी अदा। ऐं कंहिं बि क़ीमत ते पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त करणु असांजी ख़ानदानी रिवायत आहे। का बि अहिड़ी हरकत तोखे नथी सुहाए जंहिंसां असांजी इज़त ते को आङुर खणे। पर मूं अहिड़ो छा कयो आहे अदा साईं? मरियम, मूंखे चङी तरह अंदाज़ो आहे त तूं छा करे रही आहीं। अदा, तव्हां त फ़क़ति अंदाज़नि जी बुनियाद ते मूं ते सख़्ती पिया कयो। पर जॾहिं तव्हां भाॼाई सां संदसि हुन जे वालिदेन जी मर्ज़ी सां शादी कई हुई त हुन वक़्तु तव्हां छा सोचियो? मर्द आहियां मां। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, औरत जी ज़बान एतिरी ड्रिघी न हुजणु घुरिजे। त पोइ कपे छॾियो मुंहिंजी ज़बान अदा। जेकॾहिं ख़ानदान जी इज़त ऐं वक़ार जी ख़ातिर तुंहिंजी ज़बान बि कपड़ी पई न त कपींदसि।
जेकर तव्हांजी नज़र शिकार जे मथां उॾामंदी रहे त शिकार कॾहिं बि तव्हांजी गोली खां बची नथो सघे। साईं शिकार त हथ कोन लॻो। नालो त केॾो भलो अथई, शेर खान, पर तोखां कियल शिकार कोन थो लभे। वञ मुंहिंजी शिकार ॻोल्हे आ, न त मुंहिंजी ॿी गोली सां तूं शिकार थी वेंदे। हाज़िर साईं, ॻोल्हे था अचूं। हाँ मैडम तू बस टाइम पे पहुंची वञ। हाँ हाँ सरमत मां पुॼी वेंदमि, चयोमांव न, तूं बसि मुंहिंजो इंतज़ारु कजां। ओके। अलाए साहिबा खे छा थियो आहे, हींअर ताईं न आहे पहुती। ॿुधा, सभु सुम्हिया पिया आहिनि? अदी सभु निंड पिया आहिनि। साहिबा तूं ध्यान सां ॾिसी आई आहीं न? हा अदी, सभु गहरी निंड सुतल आहिनि। साहिबा तुंहिंजा कपिड़ा किथे आहिनि? हिकु मां चयां। अदी मां तुंहिंजे वॉशरूम में अॻे ई रखी छॾिया आहिनि। ठीकु आहे, मां चेंज करे अचां थी, तूं हिते बीहजांइ। छा थियो साहिबा, खिले पई? तोखे भउ नथो थिए छा? हा अदी, भउ त ॾाढो थो थिए, किथे मां मारिजी न वञा। साहिबा तोखे कुझु बि न थींदो, हिम्मत खां कमु वठि। तूं उहो ई कजांइ जेको मां तोखे सम्झायो आहे। जी अदी। साहिबा ॿाहिरि दर समेत सभई दरवाज़ा खुलियल रखजांइ। ऐं साहिबा मुंहिंजे वञण खां पोइ तूं एहतियात सां मुंहिंजे बिस्तर ते चादर पाए सुम्ही रहिजांइ। ख़्यालु कजांइ अदी, किथे ईअं न थिए त तुंहिंजे करे मां बि न मारिजी वञा। घबरा न साहिबा, मां सुबुह थियण खां अॻु में वापसि अची वेंदसि, टेंशन न वठि।
पुट मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾ। ओताक जे चौधारियूं हथियारनि सां माण्हू बीहारे छॾ हिन ॻोठ जो या को ॿाहिरियों माण्हू जीअं ओताक में दाख़िल न थिए। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं सम्झो था त का गड़बड़ आहे त पोइ मूंखे फ़ोन करे वठिजो, मां बंगले ते मौजूदु आहियां। ठीकु आहे? शाबाश, हल। अॻिते केरु मूंखे ॾिसी न वठे। ठीकु आहे, बी केयरफुल, बिल्कुलु एहतियात सां वञ। घबराइणो न आहे, घर पहुची मूंखे मिस कॉल ॾिजांइ जीअं मूंखे ख़बर पए त हैवी सभु अची वियो। ऐं तूं बि पंहिंजो ख्यालु रखजांइ सरमंद, दुआ कजांइ त मुंहिंजे घर पहुचण ताईं बाबो सुतो पियो हुजे। कहिड़ी छोकिरी किथां थी वञी? मां वडेरी खान साहब जे घर नौकराणी आहियां। उन्हनि मूंखे सुबुह सवेर अचण जे लाइ चयो आहे। भला मां तोखे छॾे अचां? न न, मां पाण हली वेंदसि, मां पाण हली वेंदसि, मां पाण।
छो साहिबा उदासी छा थियो? अॼु शुक्र थियो जो तूं अची वई आहे। पर सब खैर त आहे न? वॾे साईं त नमाज़ बि पढ़े वरिती आहे ऐं हाणे बस कमरे में ॿाहिरि निकिरण वारो हो। महिरबानी साहिबा, तुंहिंजी तमामु घणी महिरबानी। तूं मुंहिंजी राज़दार आहीं न। साहिबा, हाणे वञी तूं पंहिंजा कमकार कर त असां ते कंहिंखे शक न थिए। वञ। जी थी। मरियम, ओ मरियम, उथी हाणे मंझंदि थी वई आहे। उथी, शाबाश, उथी। हेॾे त ॾिस, 12 थी विया आहिनि। उथी। न कर भाभी, मां नथी उथां। न कर। अञा बि सुम्हंदी आहे? इलाही टाइम थी वियो आहे। उथी बाबा, उथी। न कर भाभी, फोन दे न। ठीकु आहे, न उथ भली। बाबा साईं अची तोखे पाण उथारींदो। ठीकु आहे भाभी? भाभी, बाबा किथे चइजे भाभी, मां उथां थी। छो भाभी, खैर त आहे न? तुंहिंजे निंड मां उथण जो सुबुह खां इंतज़ारु पियो थिए त तूं केॾी महिल उथंदी आहे। छो भाभी, छो पियो इंतज़ारु थिए मुंहिंजो? ख़बर पइजी वेंदई। पहिरियां तूं उथी फ्रेश थी ऐं होॾां अच, पोइ ॾिस तोखे पाणे ई ख़बर कीअं थी पवे। जल्दी सां अच। उथी मरियम, उथी। उथी जल्दी कर। मरियम, ओ मरियम। जी अम्मी। अम्मा काथे है? अच्छा अम्मी। जी अम्मी, हुकुम कयो। अम्मा, तुझे बाबा तुझे रज़ेवर घुराए न, पंहिंजी पसंदि करजे। मूंखे न खपनि ज़ेवर, ऐं मूंखे कुझु बि न खपे। चिड़ी आई छा? माउ पीउ पंहिंजी न्याणी खे घर मां ईअं ख़ाली हथनि मोकिलींदा छा? मां चयो माना अम्मी, मूंखे कुझु बि न खपे। सीट त ॾाढो सुठो ठारायो आहे मरियम लाइ। अहिड़ो मूज़े लाइ बि ठारायो आहे न। अरे इहो को मसइलो आहे, हाणे त ठहिराए वठो। रोशन आरा जी, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। कहिड़ी ॻाल्हि साईं? इहा ई त रिश्तो करण वक़्तु हुननि तकड़ में शादी न करण जी ॻाल्हि कई हुई, ऐं हाणे वरी जल्दी करण था चाहिनि। इहा ॻाल्हि हाणे तव्हांखे सम्झ में न ईंदी साईं। छो कोन ईंदी? अञा तव्हां पोढ़ा जो न आहियो थिया। ॾाढो ज़ोर ऐं शोर सां तयारियूं पियो हलनि। हा यार, तुंहिंजी शादीअ जी तारीख़ जो मुक़ररु करण वारा आहियूं। शादी जी तारीख़? हा, ख़ान साहब हाकिम अली खान जो ख़्याल आहे त शादी जल्दी थियणु घुरिजे। फ़िलहालु त साईं, मां दोस्तनि सां बैंकाक वञण जो प्रोग्राम ठाहियो आहे। यार हाणे त सुधरण जी कर। इहे हेॾा होॾा जा लोड़ा हणनि, हांगकांग बैंकाक इहो अचणु वञणु छॾे ॾे। मां तोखां सिवा कीअं रही सघंदमि सरमद?
सभु इंतज़ाम मुकमल करे वठंदुसि उन ॾींहुं वापसि अची वेंदुसि। न मरियम, डोंट वरी, मां जल्दी वापसि अची तोखे वठी वेंदुसि। कोई कुझु न करे सघंदो असांखे। मां तुंहिंजो इंतज़ारु कंदसि। हा ओके, तूं बसि पंहिंजो ख़्यालु रखियो मुंहिंजो। अल्लाह हाफ़िज़ सरमत, तूं बि पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। कॾहिं आई आहे फरज़ाना हिते? अदा मां चांहि खणी आई हुयसि। ठीकु आहे, अचु अची हिते। फरज़ाना, जी अदा। अमा किथे आहे? अमा पंहिंजे कमरे में। ठीकु आहे। फरज़ाना, तूं 2 मिंटनि जे लाइ ॿाहिरि वञ, मूंखे अम्मा सां कुझु ॻाल्हाइणो। ठीक है। तुम इच्छा करे छॾी। मां मरियम सां निकाह करे छॾियो। अम्मा, तव्हांखे ख़बर आहे त मूं वटि ॿियो को रस्तो न हुयो। ये भाई में हथ विझण खां अॻु में घटि में घटि तूं मां जो त सोची आहे। इहो त सोची आहे त हिकु जवान भेण घर में आहे, छा थींदो हाणे? कुझु न थींदो अम्मा, अञा कंहिंखे बि हिन ॻाल्हि जी ख़बर न आहे। अम्मा, कुझु ॾींहंनि खां पोइ असां मरियम खे वठी शहर हलिया वेंदासीं। शहर वठी वेंदेसि? ही जी मरियम घरां निकिरंदी, तंहिंखां पोइ जेका क़यामत ईंदी उन जो तोखे ज़रूरु कोन्हे। अम्मा, कुझु ॾींहं शोर थींदो, उन खां पोइ चुप थी वेंदी, सभु ठीकु थी वेंदो। अम्मा न, मुश्किल हाणे कुझु बि ठीकु न थींदो, कुझु ठीकु कोन थींदई। अम्मा, हाणे मूं वटि ॿियो को बि रस्तो आहे बचो। फ़िलहालु तव्हां कुझु ॾींहंनि जे लाइ शहर ते वञो। सोची आप रब पियो ख़ैर करे, हाणे अलाए छा थींदो। ड्रामा सीरियल मक्तल तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।